लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे अलीवाण जे भरिसां रहंदड़ असांजी अदी होरा मला जेका आहे सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन में कमु थी करे ऐं हुन हिकिड़ी अजब जहिड़ी रिवायत शुरू कई आहे ऐं हुनखे हीअ ख़बर आहे त कणे मां केच कीअं थींदा आहिनि, हुनखे हीअ ख़बर आहे त हिक मां ॿ कीअं थींदा आहिनि ऐं ॿिनि मां 12 कीअं थींदा आहिनि। अचो त हुनजी सॼी कहाणी ॿुधूं था त इहा हिन औरतुनि जी ॿधी ऐं तनज़ीम कीअं कई। अदी सलाम अलैकुम, वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त अव्हांजो पीउ मां छा कंदा आहिनि? मुंहिंजा पीउ मां जेके हुया त माशाअल्लाह मुंहिंजे बाबा खे ड्यूटी हुई ऐं मुंहिंजी अम्मा जेका हुई त बाबा खे छा जी ड्यूटी? रेलवे में छा हुआ? वायरमैन हो। ठीकु आहे। अम्मा मुंहिंजी घर में रिलिन जो कमु कंदी हुई। अच्छा, उहा बि सुघड़ हुई। ठीकु आहे। हिकिड़ो मिस्त्री हो, हिकिड़ो सुघड़, उन्हनि ॿिन्ही मिली तोखे ॼणियो। अव्हां भाउ भेण घणा आहियो? असां 7 भेणूं ऐं 3 भाउर आहियो। भले ॻाल्हि त ॿुधो, घणा ॿार ॼणण जो रवाज आहे छा? बसि चवंदा आहिनि न त धीअ आहिनि त पुट बि हुजनि। अच्छा, इन करे। अच्छा। पर मुंहिंजो बाबा अहिड़ो न हुयो त ईअं चवंदो त धीअ छो आहिनि, चवंदो धीअ बि नेमत आहिनि। मुंहिंजी अम्मा चवंदी मतिलबु जीअं ओड़े पाड़े में ॾिसे पई हर कंहिंखे पुट आहिनि, मूंखे बि पुट हुजे न, ईअं जीअं सभु लटा धोई करे पंहिंजे धीअनि सां गॾु पुटनि जा विझनि थियूं त मां बि ईअं ई विझां न। इहा मुंहिंजी अम्मा जी ख़्वाहिश। त तुंहिंजी अम्मा रुॻो धेरुनि जा लटा सुकाईंदी त उनजो ख़्यालु हो त छोकिरनि जा बि लटा मां सुकायां जीअं पाड़े वारी सुकाइनि थियूं। अच्छा, ठीकु आहे इहा ॻाल्हि। हुनजी ख़्वाहिश हुई। पोइ 3 भाउर तोखे ॼावा, उहे पढ़िया आहिनि? जी, 2 भाउर पढ़ियल आहिनि, बाक़ी हिकु आहे जेको उहो न पढ़ियो आहे। भेणूं 3 पढ़ियल आहिनि, बाक़ी जेके ॿियूं 4 आहिनि। अव्हां पढ़िया आहियो? मां न आहियो पढ़िया। ठीकु थियो। अव्हांजी शादी कंहिंसां थी आहे? मुंहिंजी पंहिंजे सोटरी आहे, उन सां। अच्छा, नालो छा आहे? हाजी खान साहब मल्हा जेको आहे उहो छा कंदो आहे? उहो मज़दूर आहे। ठीकु आहे। ही सरसो वारा अव्हां सां कीअं मिलिया? इहे मिलिया असां सां ईअं त मुंहिंजो शौक़ु हुयो, मूंखे धीअ हुयूं न, पोइ चयमि त मां पंहिंजनि जी सिलाई कयां, मुड़ुस बि मज़दूर आहे, अगरि इन्हनि खे पंहिंजा लटा सिबी करे पारायां त मां उहे बि पैसा बचाईंदमि न। इन करे तव्हां चओ त मां सिखां सिलाई रिलियूं त असांखे ईअं सम्झो रवाज़ आहे। हा, उहो त पीउ मां सेखारियो। असांजी माउ नानी ॾाढी सभु करनि पियूं। मां चयो मां सिलाई सिखां, उहा मुंहिंजे फ़ाइदे में। मां उहा सिखणु वियमि हिक खां ॿिए हुन ॻोठ में, उतां सिखियमि त उहा जेका माई हुई उहा सरसों सां कमु करे वई। अच्छा, उहा केरु हुई? इहा हितां जी आहे, शायदा नालो अथसि। अच्छा, असां भेण सॾींदा आहियूं। अच्छा, उन वटि मां उहा तोखे भेण मिली। 5 अवली हुयूं बाबे तो वारे जूं, इहे 6 मिली। उन खां पोइ उन वटि मां सिखियमि। उन वरी ॾिठो को गुणमो में। अच्छा, ॾिसी जो अथई त उन चयो त जेकर तव्हां सरसों में कयो त कमु, मां तव्हांजो हुते नालो लिखायां। मां चयो मां लिखाए बि सही, पर घरां त पुछां न, ज़ाहिरिया सोरो आहे, ॾेर आहे, मुड़ुस आहे, उन्हनि खां पुछां हल सही आहे न, लिखाए छॾियो त मुंहिंजो। ईअं अचानक ट्रेनिंग थी हिते 2010 हुयो या 9 ट्रेनिंग जो थी त आई कार में अची करे मूंखे वठी वई हेॾे ट्रेनिंग जे लाइ। 10 ॾींहंनि जी मां रहियमि हिते। 2 ॾींहं रहियमि पोयां मुंहिंजे लाइ भाई भरी वई। चई ज़ेफां छा राति जो कमायूं करे ईंदियूं त पोइ असां खाईंदासीं, असां मज़दूर जेके बि आहियूं पंहिंजे लाइ राति जो कमायूं असांखे नथी। काठियूं जमा थी वयूं, ॾाढो मुंहिंजे लाइ एॾी थी वई, मां रोआं हिते हिननि खे चवां छॾियो। पोइ हितां मेड मां बम सां हलियूं, हुते हली करे हिननि खे सम्झायो अदा तव्हांजे फ़ाइदे लाइ रिलियूं मां बि ठाहिनि पियूं, पर हे ट्रेनिंग कंदियूं कुझु सिखंदियूं, तव्हांखे ख़बर न आहे त सिर्फ़ु रिली विछाइण जे लाइ आहे। रिली मां छा ठहे थो हिननि खे ख़बर न। बाबा न असांखे नथी खपे, असांजी पंहिंजी माई घर पुॼायो, माई मोटाए ॾियो बसि। छॾियो मां पंहिंजी जॻह ते भेण हेॾे ॾिनी।
हुनखे चयमि तूं वञ, मुंहिंजो शौक़ु आहे जेकर इहो। अवां जी भेण वई, उहा वरी पोइ ट्रेनिंग मतिलबु 10 ॾींहंनि जो सर्टिफिकेट, उनजी शादी थियल नहीं न हुई हुनजी। 10 ॾींहंनि जो मां सर्टिफिकेट मुंहिंजे पंहिंजे भाउ ॾिनी हुनखे मोकल। अच्छा, भले जा वञे, पढ़ियो लिखियो आहे उहो। हुन चयो भले वञे। पोइ उहो 10 ॾींहंनि जी थी वई ट्रेनिंग। उन खां पोइ मतिलबु मुंहिंजो अचणु वञणु हेॾे बंदि थी वियो त छो वञनि था एॾो, जा तूं पंहिंजो घरु छॾे हली करे पंहिंजे माउ ऐं भाउ जे घर में रहनि, असांखे नथी खपे। इलाही टाइम खां पोइ वरी हिकिड़ो छा अथसि नालो, जीअं भाउ कंहिंजो खुली पए इन ई खुलियो। वरी असांखे अची करे सरसों वारनि उन टाइम वरी घटि हूंदो हो न, मतिलबु कोई कमु करे या ॼाण थोरी घणी हेॾां बि मिली। वरी असांखे हुते घरु ॾिनो अची करे, मुंहिंजे ई घर में ॾिनो। छा ॾिनो? रिलिंग जो कमु। चयो बाबा होॾे नथी वञनि, तव्हां हाणे घरु कयो, हिते ई वेठे असां पंहिंजे ॻोठ में कयोसीं। पोइ पहले त मां हिकु हुयमि न, पोइ मां सॼी ॻोठ वारनि खे विया। तव्हां हिकु हुआ? मां पहले हिकु हुयमि। पोइ ट्रेनिंग कयमि। ॿी कंहिंसां मिली? भेण तुंहिंजी? भेण बि मुंहिंजी। हा। उहा मां कुझु हुनखे ॼाण, कुझु मूंखे। पोइ असां पंहिंजे घर में वेही करे इहा ट्रेनिंग उन्हनि खे ॾिनीसीं। रिलियूं सिबियूंसीं, कुशन ठाहियासीं, विहाणा ठाहियासीं। इहा ख़बर कोन हुई विहाणा बि ठहींदा आहिनि रिलियुनि मां, कुशन बि ठहींदा आहिनि, पाउच बि ठहींदा आहिनि। इहे मां उन्हनि खे ठारायूं। उन्हनि खे बि मर्दनि खे बि ख़बर पई हेॾो परे खां उहे औरतूं अचनि थियूं हेॾियूं पढ़ियूं लिखियूं असांजे घर में, त उहे बि सेव कनि, असांजी औरतूं बि वञी करे करनि। उन खां पोइ वञी करे असां इहो कमु कयोसीं। पोइ इहो घणा साल लॻा? ईअं 7-8 त साल लॻा। माना मर्द त बसि उहे ई 2 साल थिया। पहिरीं मां कयमि त 2 साल मूंखे न ॾिनो न करणु। जॾहिं अची करे मुंहिंजे ॻोठ ॾिनो सामान, ओ रिलियूं सामान किट सॼो ॿुधायूं, तव्हां घर में वेही सॼो कमु कयो ऐं तव्हांखे उहो पैसा ॾेई विया? पैसा ॾिनो असांखे उन महिल 2500 रुपया ॾिनो। पर एॾी असांखे ख़ुशी थी त असां घर वेठे कमु कयो आहे रिलीअ जी, मतिलबु विकिरे जो। ॿाहिरां अची करे कंहिं छा चयो तव्हांजे ॾेर, तव्हांजे मुड़ुस ऐं तव्हांजे सहुरे? चयो सही आहे, इन लाइ न चयूं त तव्हांजे कमाई कई आहे, पर इहे औरतूं आहिनि न जेके असांजे घर में अची थियूं सघनि। ॾींहं त गुज़ारियो, शाम जा 8-9 थी विया मैडम समीना, इहे अची करे असांजे शायदा वारी वेठियूं यको, इहे वेठियूं, इहे बि त कंहिंजी औरतूं, इहे बि त न्याणियूं। मतिलबु इहा इन्हनि खे ॻाल्हि महसूसु थी दिलि सां लॻी त इहे बि औरतूं आहिनि न, असांजी औरतूं आहिनि त इहे पढ़ियूं लिखियूं थी करे असांजे ॻोठ में अचनि थियूं, असांजी छो न वञी करे करनि। हुननि चयो था भले जा न करनि, अगरि कोई ट्रेनिंग हूंदी त पोइ वञी करे ऑफिस में करनि, बाक़ी रोज़ तव्हां जूं ड्यूटियूं न करायो। तव्हां पंहिंजनि खे घर में जेको थिए थो न तव्हां उहो कयो। पोइ उहो कयूं पिया असां 20 मां हाणे 40 खां बि अञा मथे हिकु ॼणी शुरू थी। इन जो मतिलबु छा थियो त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं उथी बीहे त उन सां 40 उथी बीहंदा। पोइ 40 ई सुख में माशाअल्लाह। हा, उन्हनि छा कयो? कर्ज़ वरिता। कर्ज़ हाणे वरी कर्ज़नि जो सिलसिलो त वरी 19 में थियो न असांजो। असां पंहिंजे हुनर ते कमु कयूं पिया। अच्छा, तव्हां हुनर 8 खां वठी जो थियासीं, वरी 2 साल 3 न कयोसीं त हाणे 2025 आहे त माशाअल्लाह हो पंहिंजे हुनर ते ई कनि थियूं, पंहिंजे हुनर मां ई कमाइनि पियूं न, पंहिंजा घर हलाइनि थियूं। असांजो जेको ॻोठ आहे न उन में एॾियूं कंहिंखे ड्यूटियूं न आहिनि। असांजी पंहिंजी जेके न्याणियूं आहिनि उहे पंहिंजे माइरनि सुधियूं या अलॻि, उहे पंहिंजो हर को करे थो पंहिंजे तरीक़े सां कमु। ईंदो मूं वटि आहे, मां सभिनी खे विराए सम्झाए हिकिड़ो सिंपल ठाहे करे उन्हनि खे ॾींदी आहियां त उहो करनि। हाणे तव्हां कमु छा कयो सरसों में? असां रिलीअ जो, बर्थ जो इहो कयूं। अच्छा, तव्हां वटि जेके मायूं आहिनि उहे रिली 40 मायूं जे रिली ठाहिण वेहनि त घणियूं रिलियूं महीने में ठहंदियूं अंदाज़न? ये मतलब हर को पंहिंजे हिसाब सां ठाहींदो आहे न? न सरासरी 40 मायूं। 40 में हीअं न आहे न त सभु रिलियूं ठाहिनि। न जे 40 मायूं रिली ठाहिनि उहे ठाहिनि त ईअं महीने में घणियूं ठाहींदियूं? अगरि 5 ॾींहंनि में ठाहिनि त 8 रिली, त 8 रिली हिकु माई ठाहींदी, माना 320 रिलियूं 40 मायूं कमाईंदियूं महीने में।
ठीकु आहे। ऐं जेकॾहिं इहा हिकिड़ी माई वेहे जेकॾहिं ईअं, पर जेकॾहिं 4 मायूं चइनि कुंडुनि खां शुरू कनि रिली त कीअं मतिलबु? हिकिड़ी रिली आहे गॾे करे गॾे त ठाहींदा आहियूं न। गॾे ठाहींदा आहियो? अच्छा। बजड़ियूं सिबंदियूं, बजड़ियूं रिलीअ ते भर्थ हणंदियूं, भर्थ वारियूं बि आहिनि, एप्लिक वारियूं वरी अलॻि आहिनि, मुख़्तलिफ़ माना ठाहींदियूं आहिनि। पोइ जेको तव्हां कमु कयो था इहो पसंदि अचे थो? माशाअल्लाह। अच्छा, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं सरसो खे बि शिकायत कान्हे? कॾहिं बि न आहे। कॾहिं वरी लेट बि थी वेंदी आहे, उहा शिकायत थींदी। उहा थींदी आहे। हा, ईअं बि न आहे त असां ॼाणी वाणी लेट, कोई बीमारी सीमारी आहे या कोई विहांउ शादी आहे, पंहिंजी कोशिशि पूरी कंदा आहियूं। अगरि हाणे थी वञे थी मजबूरी आहे, पोइ इहा हिननि खे ॿुधाईंदा आहियूं। पहिरियों त नाराज़ थींदा आहिनि, वरी जो ॿुधाईंदा आहियूं त हाणे चवंदा आहिनि सही आहे, बसि ॿी त शिकायत न आहे। हुनर करणो बि इन्हनि खे आहे, कनि बि थियूं, ॿी हुननि खे शिकायत बि कान्हे, ऐं पैसा तव्हांखे टाइम ते मिलनि था। टाइम ते मतिलबु अगरि असां सरसों खे ॾींदा 1 खां 2 महीना लॻी वेंदा आहिनि। अगरि जो डायरेक्ट किथे कंदा उतां अधु एडवांस वठी करे पोइ कंदा। अच्छा। ऐं तव्हांखे इन हुनर जे करे सुख कहिड़ो थियो आहे? पंहिंजो पैसो आहे, पाण खे कमु अचे थो नी। मर्द मज़दूर आहिनि, वीचारा नथा पुॼी सघनि, कुझु असां कयूं। मर्दनि खे इहा ख़बर आहे त हाणे उहो पुॼी नथा सघनि? बिल्कुलु बि महांगाई एॾी थी वई आहे। न, इहा ख़बर अथनि? उन टाइम खे ॾिसनि पाण त हाणे त उहो उन्हनि खे बि कमु अचे थो न। न, इहा ख़बर अथनि? मूं जेको सुवालु पुछो आहे उन जी ॻाल्हि ॿुधाए। कीअं मतिलबु? हाणे इहा ख़बर अथनि त उहो पुॼी नथा सघनि घर हलाइण में? नथा पुॼी सघनि। इहा ख़बर अथनि? कीअं न? अच्छा, ठीकु थियो। हाणे घर तव्हां गॾिजी था हलायो, मर्द ऐं औरत जा हथ गॾिजी घर था हलाइनि, ऐं जेकॾहिं घर में हुनर थो अचे त हुनर सां गॾु सुख थो अचे। ठीकु आहे। ऐं तालीम आहे जेकॾहिं त पोइ हुनर बि, इल्मु बि, ऐं गॾियल कम बि, उहे पोइ सॼे ॻोठ खे हिकिड़े नए जहान में तब्दील थियूं कनि। पोइ ईअं आहे न, जॾहिं असां सरसो सां जो कमु कयो, इन खां पहिरियां असांजे ॻोठ में धीअरूं न पढ़ंदियूं न। हा, बिल्कुलु बि न। अगरि कोई पढ़ाए त 5 पढ़ाए, बाक़ी वधीक कोई बि न पढ़ाए। हाणे चवंदा वञी करे पढ़ंदियूं, 12 जा धिका खाईंदियूं धीअरूं, कंहिंखे बि इजाज़त न आहे। पोइ सरसो वारनि जो हिकिड़ो इदारो आयो जैका, मुंहिंजी आलिया पढ़ी वई न 5 त इन खे मां घर में विहारे छॾियो। उतां हिकिड़ी मैडम आई, उन्हनि पुछियो मूंखां, हीअ वरी ॻाल्हाइण करण में होशियारु हुई, त चयईं न मैडम मां बसि 5 पढ़ी वई आहियां, घर में वेही रही आहियां। घणो आहे? अमीअ खे जो एॾो हुनर आहे, इहो काॾे वेंदो, इहो ॿाहिरि कढो न बाबा। हिन चयसि न, असांखे न ॿाहिरां जी इजाज़त आहे, न ई मोबाइल जी इजाज़त आहे। हुननि चयो तव्हां पढ़ाईअ में दिलचस्पी आहे? हिन चयो आहे त पोइ चई हिनखे दाख़िल कराए। मुंहिंजो जेको सहुरो हुयो उनखे बि चयईं, ऐं बाबा खे बि चयईंसि हिनखे कराए दाख़िला। हाणे माशाअल्लाह पढ़ी आहे, उहो बि मूंखे कमु थो अचे न। मूंखे मूंसां गॾु ॻोठ वारनि जो बि मतिलबु जेको कमु आहे उहो वधे थो न। हिन जी तालीम सां बि मतिलबु असांखे वधीक इज़ाफ़ो आहे न। हुनर बि वधियो, हुनर बि आहे, इल्मु बि वधियो। हाणे जेके ॿिया आहिनि ॻोठ वारा, हिनखे ॾिसी करे उहे पंहिंजूं धीअरूं उहे बि पढ़ाइनि। माशाअल्लाह। हाणे हिकिड़ी 7 में आहे काकी, ॿिए जी आहे, हिकु 9 में आहे, हिकु 8 में आहे। इन मतिलबु हाणे अॻुवाण थी वई आहे हीअ माशाअल्लाह। अच्छा, इहा पहिरीं असांजी छोकिरी आहे ॻोठ में जेका पढ़ी वई। माशाअल्लाह। अलाह साईं नसीब कंदुसि, अलाह इज़त ॾींदुसि ऐं इख़लाक़ इहो ज़रूरु। भला हाणे ज़िंदगी गुज़ारी अथई, ऐं ॿार बच्चा बि अथई, पढ़ाई बि थी, हुनरमंद बि आई, रिलियूं ॿियो टियों सभु कुझु। हाणे ॻोठ जे औरत खे, शहर जे औरत खे अव्हांजो पैगाम कहिड़ो आहे? उन्हनि खे इहो ई आहे त छा अथसि, कॾहिं बि ॻोठ जी औरत हुजे या शहर जी, पुट जी ख़्वाहिश न करे कॾहिं बि। भले उन वटि पैसो हुजे, हुनर हुजे, कुझु बि हुजे, पर पुट जे लाइ न चए त मूंखे पुट ॼमे। धीअरूं बि पुट आहिनि, इहा पंहिंजे ज़हन में, दिलि में विहारे छॾींदी आहे। मां अव्हांजो थोराइतो आहियां, ऐं अव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं सचपच त ॻोठ मां हिकिड़ो जॾहिं इहो आवाज़ु अचे त
त पुट बि धीउरनि जहिड़ा, धीअरूं बि पुटनि जहिड़ियूं, ॿार ॿारनि जहिड़ा। ऐं रुॻो हिकिड़े पुट जे करे माण्हू पाण खे परेशान न करे। ऐं इहा ख़्वाहिश रुॻो न हुजे त औलाद में रुॻो पुट हुजनि, धीअरुनि जी बिस्मिल्लाह, पुटनि जी बिस्मिल्लाह। अवांजी लख महिरबानी। नाज़रीन, हीअ हुई अलीवाण जी हूरा मला। ऐं अजब हिकिड़ो मिसाल आहे त कणे मां केच कीअं था थियनि, हिक मां ॿ ॿार कीअं था लिखजनि, ऐं कीअं 40 माण्हुनि जे हिकिड़े दस्ते खे साण करे हुनरमंदनि जी हिकिड़ी फ़ौज ठाही अथऊं, जंहिंखे नौकिरी जी लालच कान्हे, जंहिंखे नौकिरी जी तड़प कान्हे, जंहिंखे रुश्वत ऐं सिफ़ारिश जी का परेशानी कान्हे। ऐं सरसो सिंध हुकूमत जे मार्फत हुननि जेके कम कया, जेके ॻाल्हियूं ॿुधायूं त कीअं हुननि जे करे तालीम वधी, कीअं हुननि जे करे हुनर वधियो, कीअं सरसो हुननि वटि आई त मर्दनि जूं मुखालफ़तूं 2 सालनि ताईं हलियूं, नेठि हुननि मुखालफ़तुनि जी शिकस्त थी ऐं हूरा मलाह जेका आहे उहा सोभारी थी। अॼु हूरा मलाह जी जेका धीउ आहे आलिया मलाह, उहा आलिया मलाह मां आलिया मीराणी बणिजी वई आहे। ऐं आलिया मीराणी जेका आहे पंहिंजे जिस्मानी साख़्त में त किरड़ी खां डिॼे थी, पर हूअ जहालत जहिड़े जिन खे शिकस्त ॾेई ॻोठ जी पहिरीं छोकिरी बणिजी वई आहे, जंहिं पहिरियों दफ़ो पढ़ी समूरनि छोकिरियुनि खे हिकिड़ी किरणो ॾेखारियो ऐं हिकिड़े रस्ते ते लाथो आहे, अचो त पढ़ूं, पंहिंजी सिंध खे बदिलायूं। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए मौक़े ते ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं। अवांजी वॾी महिरबानी।